विख दोखा कूड़ दगाऊं, विख विख दोखा कूड़ दगाऊं, कूड़ियूं वॾायूं कूड़ियूं मनाऊं, हीअ हक़ीक़त कहीं बि न जाती, हीअ हक़ीक़त कहीं बि न जाती, हर मन हितड़े घायल आहे, सारो देह दुखायल आहे। हर मन हितड़े घायल आहे, सारो देह दुखायल आहे, पाए ॾिसे को दिल सां झाती, पाए ॾिसे को दिल सां झाती। पंहिंजा पल में मटिजी वञनि था, रिश्ता नाता कटिजी वञनि था। पंहिंजा पल में मटिजी वञनि था, रिश्ता नाता कटिजी वञनि था, प्यार जे कंध ते आहे काती, प्यार जे कंध ते आहे काती। सर जैनिया गाड़ी हाशिम दादा जे भाग तो हमारे उन ॾींहं खां ॻोठ में सुकून लॻो पियो आहे। भाई जेकॾहिं हिन महिल ॻोठ में सुकून थी बि वियो आहे त वरी ॻोठ वारनि जो सुकून फिटी बि सघे थो, छो जो जेसीं ताणी हाशिम दादा खे गिरफ़्तार न कंदासीं त ॻोठ वारनि जो सुकून बर्बाद थींदो। सभई अॼु ॿुधण में पियो अचे त हाशिम दादा जे भाउ जो चालीहो हुयो। हाँ सर बिल्कुलु इहा सही ॻाल्हि आहे। ऐं हाशिम दादा जी ॻोल्हा जारी रखो ऐं उन ॾींहुं हाशिम दादा जा भाग भला हा जो मुक़ाम ते असां जूं गोलियूं ख़तम थी वयूं हुयूं। सभई हींअर जो हींअर वञो ऐं शहर में चौंक चौंक ते हाशिम दादा जा पोस्टर लॻायो। यस सर। आखिर पुलिस वारनि खे ख़बर कीअं पई त मां मुक़ाम में आहियां। अस्सलाम वालेकुम हाशिम दादा, तव्हां तयारु आहियो? अचे हाशिम दादा, कपड़ा पायो।
अॼु मुंहिंजे ॾुखनि ऐं गमनि जा ॾींहं पूरा थी। पुलिस वारे खे लॻे पियो त हाशिम दादा पंहिंजे भाउ खां पोइ कमज़ोर थी ईंदो। हाशिम दादा जे तव्हां इजाज़त ॾियो त असां पुलिस वारे खंबे खणी अचूं। हाणे पुलिस वारे ख़बर पवंदी त हाशिम दादा जो कहर छा हूंदो आहे। हाशिम दादा ॿुधाए छॾिए। लिकण जी कयो। ठीकु आहे हाशिम दादा, अचो सभु मूंसां गॾु। हाणे ख़बर पवंदी पुलिस वारे खे त कंहिंसां फिटायो अथनि। अॼु त हे मासूमड़ा मुंहिंजे हथां मरी आहे। हाशिम दादा असां तव्हांजो छा बिगाड़ियो आहे? तव्हां मुंहिंजे भाउ ज़हीर खे मारियो हो न, तव्हांखे छा पियो लॻे त मां तव्हांखे छॾे ॾींदुसि? प्लान त मां कॾहिं बि न विसाईंदो। हाशिम दादा असां तुंहिंजे भाउ खे न आहे मारियो। असां बेगुनाह आहियूं। तुंहिंजे भाउ खे मारण वारो ॿियो आहे। ख़ामोश। अचो। नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पुराणो ॾोहारी हाशिम दादा टिनि पुलिस वारनि खे पिस्टल जी गोलियुनि सां मारे फरार थी चुको आहे। हाशिम दादा तू असांजा साथी मारिया आहिनि। तूं छा थो सम्झी पुलिस चुप करे वेंदी? कानून तोखे ॻोल्हे रहंदो। ज़मीन बि तो मां तंग थी वेंदी। शहबाद तव्हांखे आख़िरी वार्निंग थो ॾियां, जे हाशिम दादा खे पेश न कयो तव्हांखे ड्यूटी तां कढी छॾींदुसि। सर हाशिम दादा उहो ॾोहारी आहे जेका हर कोट ॾिए थो ऐं सर असां उन ते 50 करोड़ इनाम रखियो आहे ऐं जंहिं वटि बि मालूमात आहे उहो बि नथो ॿुधाए। हाणे तव्हांखे लास्ट वार्निंग थो ॾियां, हाशिम दादा मूंखे ॾींहं ॿिनि में खपे। हाशिम दादा जे ख़िलाफ़ टीवियुनि ते ख़बरूं हलायो।
अंडरस्टैंड? जी सर, जी सर। हाशिम दादा जे खिलाफ टीवियुनि ते ख़बरूं हलायो। हाणे तव्हांखे लास्ट वार्निंग थो ॾियां, हाशिम दादा मूंखे ॾींहं ॿिनि में खपे। आखिर छा मसलो आ? तो यासीन मुझे हिकिड़ी भी काल तो खणे। ज़हीर खां पोइ यासीन न मुझे काल तो खणे न मुझे अचे तो, वो तो चक्कर आहे। कुछ तो गड़बड़ आहे हाशिम दादा, वो तो चक्कर आहे। हाशिम दादा जी काल आई आहे, खणांसि या न खणांसि? बस नथो खणांसि, फोन ही बंद हो करे छॾियां। सर, मुंहिंजी वाइफ जी तबियत सही न आहे, मूंखे कुझु ॾींहंनि लाइ मोकिलिजो, मां कराची हुनखे खणी वेंदुमि। यासीन तुंहिंजो दिमाग़ ख़राबु आहे। हाशिम दादा जो हेॾो मसइलो लॻो पियो आहे, असां हुनखे गिरफ़्तार कोन कयो आहे, तूं कराची कीअं थो वञी? अरे मुंहिंजी इहा मजबूरी आहे, मूंखे कुझु ॾींहंनि लाइ मोकिलिजो। ठीकु आहे सिपाही, तोखे 2 ॾींहंनि जे लाइ मोकल ॾियां थो। थैंक यू सर, तव्हां में इहा उमेद हुई। यासीन जल्दी मोटण जी कजां। ठीकु आहे इरफान, मां जल्द मोटींदुमि, पोइ मोटी ड्यूटी बि कंदुमि। हा इरफान, तोखे मोकल खपे हा? न सर, मूंखे मोकल न खपे। मूंखे छा थो ॾिसी, वञी ड्यूटी कर न। बस हाशिम दादा, तव्हां आराम कयो। बीहो हिते, ॿुधायो छा ॻाल्हि आहे? हाशिम दादा, तव्हांजे लाइ हिकु ख़ुशख़बरी आंदी आहे। हाशिम दादा, शहबाज जो नंढो पुटु बि आहे, जेको कॉलेज में पढ़ंदो आहे। हा त पोइ छो न सुभाणे सुबुह जो हली उनखे पूरो कजे। न दोदा न, मां ॿारनि मथां न विझंदो। हाशिम दादा, छा तव्हां विसारे छॾियो आहे? शहबाज तव्हांजे भाउ ज़हीर खे मारियो हो। छोकरा हिते बीह रह। बच्चा, तू शहबाज खान जो पुट आहीं? जी हाँ, मैं एसपी शहबाज जो पुट आहियां। माशाअल्लाह। बच्चा, तू हिन स्कूल में पढ़ंदो आहीं? हाँ, मैं इन स्कूल में पढ़ंदो आहियां। हा, पर सुभाणे स्कूल तू न वेंदे बच्चा। छो न वेंदुमि मां सुभाणे स्कूल? मूंखे न मारियो, मां तव्हांजो छा बिगाड़ियो आहे? तुंहिंजो पीउ मुंहिंजो घणो कुझु बिगाड़े चुको आहे, इन जी क़ीमत तोखे चुकाणी पवंदी न बच्चा। मूंखे न मारियो, मां तव्हांजो छा बिगाड़ियो आहे? चुप कर।
हाशिम मुंहिंजे मासूम पुट खे ज़ालिमनि मारे छॾियो। हाशिम दादा मुंहिंजे पुट खे मारे पंहिंजी मौत खे दावत ॾिनी आहे। मासूमनि खे मारे पाण खे मुर्ख माण्हू थो सम्झे। एम्बुलेंस जो फोन हण। हेलो, जल्दी एम्बुलेंस मोकिलियो। सर सिकंदर, हाशिम दादा तमामु वॾो ॾोहारी थी वियो आहे। हर रोज़ नवां वाक़िया पेश थियनि था। सर हुन जे हथ में घणी ताक़त आहे, असां चुप करे न वेंदासीं ऐं हुनखे रोकणो पवंदो। ऐं सर हाशिम दादा जो माण्हू नज़र कयूं बीठो हुयो, लॻे थो को वॾो हमिलो करण वारो आहे। ॿुधो सिपाही, हाशिम दादा खे कानून जे अॻियां झुकणो पवंदो। हिकु चकर रुॻो पतो पवे। सर हाशिम दादा खे मां मरंदुमि। सर हिकु दफ़ो हाशिम दादा मिले, हाशिम दादा जी गैंग मिले, बची न सघंदा। सर हाशिम दादा हिकु आम इंसान न आहे, हू वॾो ॾोहारी आहे जंहिंखां सॼो ॻोठु रिॼे थो पियो। सर हाशिम दादा सां 10 माण्हू मारे चुकियो आहे, लॻे थो असांजो वारो वेंदो। तव्हां डिॼो न, असांखे करिणो आहे। सर हेलीकॉप्टर घुराइणा पवंदा, उन में हाशिम दादा जी ॻोल्हा करे। सर सिकंदर, तव्हां ऐं इरफान वञी आराम कयो। मां ऐं सिपाही सूतली हिते चौंकी ॾियूं था। केरु आहियो तव्हां ऐं हिते कीअं आया आहियो? चुप कयो, छो बीठा आहियो? केरु आहियो तव्हां, ॿुधायो। हाशिम दादा, तूं हिते? हा, हाशिम दादा हिते पाण आयो आहे। असीं तुंहिंजी मौत आहियूं। हा, असीं सभु तव्हां पुलिस जी मौत आहियूं। सिपाही सूतली, हाशिम दादा आयो आहे। अच्छा, हाँ हाशिम दादा पोड़ो तव्हांखे ॾिसी बेहोश थी वियो। हाशिम दादा, लॻे थो तुंहिंजी मौत मुंहिंजे हथों लिखियल आहे। ही पिस्टोल खणी तूं मूंखे ॾिनाईंदो? हिन पिस्टोल सां मां रांदि खेॾंदो आहियां। ॿुधा मुंहिंजे भाउ खे कीअं कीअं मारियो। तुंहिंजे भाउ खे एसपी शहबाज ऐं सिकंदर ऐं यासीन मारियो। हाशिम दादा जा हाणे ॾींहं पूरा थी विया आहिनि ऐं हुनखे अहिड़ी त इबरतनाक सज़ा ॾियाराईंदुसि
जो वरी कॾहिं को मुजरिम अहिड़ो क़दम वरी न खणंदो। बसि हिकु चकर असांजे वर चढ़ी वञे। सर मूंखे मोकल ॾियो, मूंखे कमु आहे, मां अधु कलाक खां पोइ हिते मां अचां थो। ठीकु आहे सिकंदर। अल्लाह हाफ़िज़। अरे वेही रहो हिते। अॼु त मरी वियासीं। छा खपेव? कीअं आया हो हिते? बस शाहबाज़, तुंहिंजी ज़िंदगी अॼु असांजे हथ में आहे। घणा ॾींहं तव्हां मस्ती कई, अॼु तव्हांजी ज़िंदगी जा ॾींहं पूरा थी विया आहिनि। तव्हांजी मौत असांजे हथां ई लिखियल आहे, असां ई तव्हांखे मारींदासीं। हाशिम दादा तव्हांजो इंतज़ारु करे रहियो आहे। लॻे थो त तव्हांखे अञा कानून जी ख़बर नाहे। हिकु चकर जेल जी मानी खाधव न, सॼी ज़िंदगी वरी तव्हां गुंडागर्दी छॾे वेंदव। प्यार सां हलो था, अञा कयूं तव्हांखे हिते पूरो। आख़िर तव्हां ॿई मुंहिंजे रुख में चढ़ी आहियो न। थधो थी हाशिम, इहे धमकियूं कंहिं ॿिए खे ॾे। हिकिड़ो ई मुंहिंजो भाउ, मुंहिंजी जानी, उहो बि तव्हां खसे छॾियो। छा मुंहिंजी ताक़त खां तव्हां वाक़ुफ़ न? असांखे कंहिंजी ताक़त जी परवाह न आहे। असां पुलिस वारा पंहिंजी ड्यूटी निभाईंदा आहियूं ऐं निभाईंदा रहंदासीं। जेका मस्ती हाणे करणी थी करे वठ हाशिम दादा, हाणे तुंहिंजा ॾींहं बि पूरा आहिनि। अॼु तव्हां सां मां पंहिंजो प्लान पूरो कंदुसि। बस शहबाज़ ख़ान, पंहिंजी इहा धमकी पाण रखे छॾ, असांखे केरु बि कोन थो पकड़े सघे। ऐं मां उहो शींहुं आहियां जो मूंखे केरु बि नथो पकड़े सघे। असां पंहिंजे पुराणे दुश्मन खे कॾहिं बि माफ़ न आहियूं कंदा। हिकु ॾींहुं उनखे ॻोल्हे पंहिंजो प्लान ज़रूरु वठंदा आहियूं, ज़रूरु। शहबाज़ ख़ान किथे आहे तुंहिंजो कानून जेको अॼु तोखे असां खां बचाए? नदीमा, इन ॿिन्हिनि हरामनि जा लाश खणी दरिया मुछे अचो। हेलो, छा? सर छा छो आहे? खैर त आहे? हाशिम दादा शहबाज़ खे गोलनि सां मारसी। अस्सलाम वालेकुम हाशिम दादा, छा हाल आहे? तबीयत वग़ैरह सही आहे? वेलकम यासीन, वेलकम। हाणे तव्हां पूछी वियो, ॿिए ख़बर या को काथे आहे? बस हाशिम दादा,
मूंखे वॾे साहब कराची मोकिले छॾियो, मुंहिंजी ड्यूटी उते हुई। अच्छा, तुंहिंजी ड्यूटी उते ई? बेहतर। जी हाशिम दादा, सुभाणे वरी मां कराची हलियो ईंदुमि। ठीकु आहे यासीन, पोइ मूंखे एतिराज़ ई न आहे। बसि मूंखे एतिरो ॿुधा, मुंहिंजे भाउ खे मारण वारा कहिड़ा कहिड़ा? हाशिम दादा, पहिरियों बि मां तव्हांखे ॿुधाए चुको हुउमि, तव्हांजे भाउ खे मारण वारो इहो शहबाज़ ऐं सिकंदर हुयो। हाशिम दादा, हे त तोते वांगुरु थो बोले। हाशिम दादा, हे त गामू सचारे जो पुटु आहे। हाशिम दादा, हिन तोते ही कहिड़ी ख़िज़मत कयूं? ही त सफ़ा सच पियो ॻाल्हाए। हाशिम दादा खे ख़बर त कान पई आहे त हुन जे भाउ खे मारण वारनि में मां बि शामिल हुयुमि। हा त पोइ यासीन, छा थो सोची? न हाशिम दादा, कंहिं शइ जी ज़रूरत ई न आहे। हा यासीन, ॿुधा टिड न, मुंहिंजे भाउ खे मारण वारा कहिड़ा कहिड़ा? हा, सिपाही वञ, बंदूक खणी आ। यस सर। सर ही वठो बंदूक। छा सर? न सर न, मां हिनखे नथो मारे सघां। सिपाही ड्यूटी मां कढी छॾींदो साईं। सिपाही डिॼी छो थो, जल्दी गोली हणी। घणी तव्हां गुंडागर्दी कई। हाशिम दादा, मां तव्हांखे ॿुधायमि न, इहो ई शहबाज़ ऐं सिकंदर। हाशिम दादा, हे तोतो प्यार में तव्हांखे कोन ॿुधाईंदो। तोता मूंखे तूं ॿुधा, तोता मूंखे तूं ॿुधाई छो नथो त मुंहिंजे भाउ खे कीअं मारियो? ॿुधा न। हाशिम दादा, मां तव्हांखे ॿुधायमि न। प्यार सां चवां थो, ॿुधाई कोन थो। हाशिम दादा, तव्हां मूंखे धिको ॾिनो। हा, गद्दा नमक हराम, तूं बि मुंहिंजे भाउ जे कातल सां गॾु हुए। हाशिम दादा सां गद्दारी जो अंजाम इहो हूंदो आहे। नाज़रीन, ॿुधाईंदो हलां त पुराणो ॾुआरी हाशिम दादा हिनमहिल ताईं गिरफ़्तार न थी चुको आहे ऐं हिनमहिल ताईं तमामु घणा खून कया आहिनि ऐं पंहिंजे भाउ ज़हीर खां पोइ तमामु घणा बेगुनाह माण्हू पुलिस वारा मारे चुको आहे। पुलिस हिमत हारे वेठी आहे ऐं हाशिम दादा सरियाम खून ख़राब करे पियो। पुलिस हिनमहिल ताईं ॻोल्हा आहे। जेको बि हाशिम दादा जो इतला ॾींदो ॿुधाईंदो उनखे 100 करोड़ इनाम मिलंदो। पुलिस मूंखे कॾहिं बि नथी रोके सघे। हिते हाशिम दादा जो राज हलंदो आहे ऐं मूंखां हज़ारे माण्हू ॾिॾण था ऐं ॾिंदा रहंदा। जेको मुंहिंजे ख़िलाफ़ थींदो उहो मिटी में मिली वेंदो। हाणे ॾिसंदासीं त पुलिस में केतिरो दम आहे। जेको मुंहिंजे अॻियां ईंदो
उनजो असरु साॻियो ई थींदो। हाणे जंग शुरू आहे, पंहिंजी तयारी कयो। हाशिम दादा असां तयार हूं। पियो सब। हाशिम दादा ये पढ़ वठो। तेरी हम तो सना अल्हम्दुलिल्लाह के तू मेरे मोहम्मद का खुदा है। अल्लाह साईं मां वॾो गुनाहगार आहियां पर दिलि जो ख़राब न हूं। जेके मूं ज़िंदगियूं तबाह कयूं तन जो ॿार रूह नथो सही सघे। हिकु चकर मूंखे मौक़ो ॾे, मां पंहिंजा गुनाह माफ़ करां। हाणे न ताक़त बाक़ी आहे न कावड़। साईं हाणे मां तोखां माफ़ी थो घुरां, मूंखे नई वाट ॾे जिथे मां इंसान बणिजी सघां। मुंहिंजा भाउ ज़हीर अॼु मां तुंहिंजा प्लान पूरा करे छॾिया। जिन्हनि तोखे मूंखां जुदा कयो न, अॼु मूं बि उन्हनि खे मिटी जे हवाले करे छॾियो। हुननि खां त बदिलो मां वठी छॾियो, पर तूं मूंखां नथो विसरी न। हाशिम दादा जेका अल्लाह साईं जी मर्ज़ी है। साथियों अॼु असां शहबाज़ खे ऐं शहबाज़ जे पुट खे मिटी जे हवाले करे छॾियो। हाशिम दादा सां फिटायो ने, शायदि उन्हनि खे ख़बर न हुई त हाशिम दादा कहिड़ी बला आहे। हा हाशिम दादा शहबाज़ ऐं शहबाज़ वारो पुट दोज़ख में हलाया। हा हाशिम दादा अॼु छो न इन ख़ुशी जो जशन थी वञे। हा वाकई हाशिम दादा अॼु राति जशन थी वञे। हा हाशिम दादा हा, हीअ अॼु राति असां लाइ ख़ुशियुनि वारी राति आहे, छो जो असां सभु दुश्मन पुलिस वारा मिटी में मिलाए छॾिया। पोइ वञो जशन जी तयारी कयो, राति खे मचायो। हाशिम दादा मां इन ख़ुशी में तव्हांखे झूमेर हणी ॾसियां, पोइ हे ॾिसो भला। वाह मजू वाह।
के गिणदे सारे दिलों ठुमका लगा सानू सानू सब नू नचा दिलो दिलों ठुमका लगा सानू सानू सब नू नचा तेरे बिच नशा बिलो हाय बाते सानू भी यह नशा पीने दा शौक है तेरे बिच नशा बिलो हाय बाते सानू भी यह नशा पीने दा शौक सानू जग दी नहीं परवाह बस तू नेड़े साडे आ सानू सादे नाल रला ठुमका बिलो ठुमका लगा सानू सानू सब नू नचा बिलो ठुमका लगा चढ़दी जवानी तेरी मंगदी है साथ नी नोटां दी बरखा करांगे सारी रात नी चढ़दी जवानी तेरी मंगदी है साथ नी नोटां दी बरखा करांगे सारी रात नैना दे नाल नैन मिला अपने दिल दी गल समझा सानू पिया चढ़िया चा चल चल ठुमका दिलो ठुमका लगा सानू सानू सब नू नचा दिलो ठुमका लगा किथे जमी पली तेरा केड़ा होम टाउन नी जान लगी यारा नू लिखा के जाई बोने किथे जमी पली तेरा केड़ा होम टाउन नी जान लगी यारा नू लिखा के जाई बोन तेरी इन्नी मस्त अदा सब दे दिते गल घुमा जा तू साडे ते चल गया लगा सानू सानू सब नू नचा बिलो ठुमका लगा तेरे बिच नशा बिलो हाय बाते सानू भी यह नशा पीने दा शौक है तेरे बिच नशा बिलो हाय बाते सानू भी